पंहिंजे लाइ पाण कानून पियो ठाहे, पाण सही पियो करे। हाणे मूं त को क्रिमिनल केस न थींदो। इहो प्रिंसिपल आहे कानून में, नो जज कैन डिसाइड हिज ओन काज़। को बि माण्हू पंहिंजे लाइ पाण फ़ैसिलो नथो करे सघे। हिकिड़ो माण्हू पाण सीट ते वेठो आहे, पंहिंजे पाण खे बेनिफिट पियो थो ॾे। तंहिं करे इहे शयूं तमामु ग़लति आहिनि। तहरीक अहिड़ी हलंदी जो माण्हू बबर लोहे खे, माण्हू 2007 जी जेका तहरीक हुई चौधरी इफ्तिखार जी, उनखे विसारे वेही रहंदा। असां तमामु दुरियनि सां कनेक्शन में आहियूं। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदा वेंदो त शयूं कीअं थियूं थियनि ऐं कहिड़े तरीक़े सां अॻिते वधनि। मंसूर अली शाह ऐं जसीं ताईं अतर मिनल्ला जो ॻाल्हि आहे, असां उन्हनि खे सल्यूट कयूं था, उन्हनि खे सलाम कयूं था। ऐं माण्हू चवंदा हुआ हिननि जो किरदारु ई, हिननि जो किरदारु ई। माण्हू जो किरदारु हमेशह आख़िरी ॻणबो आहे, पहिरियों किरदारु थोरो ई ॻणबो आहे। जेकॾहिं आहे बि सही, तव्हां हुर अलैहिस्सलाम खे ॾिसी छॾियो, असां त मुस्लमान आहियूं न। हुर अलैहिस्सलाम जो आख़िरी किरदारु काउंट थो थिए या हुनजी पहिरीं वारी ज़िंदगी काउंट थी थिए।